मुझो नालो डिंपल नीरज बजाज आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो जय हिंद प्राइमरी स्कूल पिंपरी आहे। मुंहिंजी आखाणी जो नालो छा हिक कीवी ऐं कबूतर हिक ॿिए जा दोस्त ठही सघंदा। अचो ॾिसो। हिक कीवी नदीअ जे किनारे ते रहंदी हुई। हिकु ॾींहुं ओचितो नदीअ में किरी पई ऐं ॿुॾी करे जोरड़ियूं करण लॻी, बचायो बचायो, मदद करो, महिरबानी करे मुंहिंजी जान बचायो। हिकु कबूतर वण ते वेठो हुयो। उनने कीवी जी रड़ ॿुधी करे उनखे उन मथां दया आयसि। कबूतर ने वण तां हिकु पन पटे कीवीअ वटि उछाणई। पन लुॾंदो वञी नदीअ में पियो। कीवी पन जे मथां चढ़ी लुॾंदी लुमंदी नदीअ जे किनारे ते पहुती। कीवी कबूतर खे चवण लॻी, महिरबानी तूं मुंहिंजी जान बचाए, न त मां मरी वञा हा। थोरनि ॾींहंनि खां पोइ हिकु शिकारी कबूतर खे वण ते वेठल ॾिठई। पंहिंजे तीर कमान सां निशानो लॻाइण जी कोशिश कई। कीवीअ ने इहो सभु ॾिसी वरितई। कीवी चवण लॻी, कबूतर खे कुझु ख़बर न